विशाल सिविल सोसाइटी जे करारदाद हालानी जे अवामी मुतालबनि लाइ कयल जिदोजहद जे नतीजे में सदर ममलिकत ऐं अस्करी क़यादत वटां आयल रिस्पॉन्स ब्यूरोक्रेसी खे मिलियल हिदायतुनि तहत मठियारी ज़िले मां एहसास महरूमी ख़त्म करण लाइ ऐं ख़ुसूसी हालनि लाइ मेगा प्रोजेक्ट्स ईंदड़ ADP में शामिल कराइण जे सिलसिले में वली अहद हज़रत गौसुल हक़ मखदूम सरवर नूह रहमतुल्लाह अलैह ऐं सूबाई वज़ीर बहाली सिंध गवर्नमेंट मखदूम महबूब ज़मा खे लिखियल ख़त ऐं गुज़िरियल साल दिसंबर में मेहरान पैराडाइज़ पॉइंट रोड जे इफ़्तिताह परचम कुशाई वणकारी ऐं सिविल सोसाइटी सां कयल मीटिंग में उन में कयल ऐलाननि वाइदनि दिलचस्पी ऐं मुतालबनि खे ओन कंदे उन्हनि खे पाए तकमील ते पहुचाइण जे सिलसिले में मखदूम जी टीम जे अहम अॻुवाणनि मौजूदा सियासी स्पोर्ट्स पर्सन ऐं अॻूणे चेयरमैन म्यूनसिपल कमेटी हाला मखदूम अमार हैदर इंचार्ज हाला मीर मुसरत हुसैन जाफ़री ऐं कोआर्डिनेटर रईस शौकत अली उनड़ सां मीर जे बंगले हाला ऐं सिविल सोसाइटी जे चेयरमैन सैयद गुलफ़ाम काज़मी BOD मेंबर्स इंजीनियर इनायतुल्ला मेमण डॉक्टर अब्दुल रशीद मेमण इंजीनियर KK नारायण दास एडवोकेट नियाज़ हुसैन भुट्टो मियाँ शहाबुद्दीन भुट्टे जिन सां गॾिजी अहम तरीन ऐं फ्रूटफुल मीटिंग थी गुज़री। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।